जी तकरीब है। इन तकरीब में असां जो बनियाणियों बदियों कुरान पाक जो हिफ़्ज़ मुकम्मल करे चुकियूं आहिनि। सब खां पहिरियां मुबारकबाद जो मुस्तहिक आहिनि उहे अदियूं जिन मेहनत करे बहराड़ीअ में टाइम कढी करे अल्लाह जो कुरान याद कयो। उन खां पोइ उन्हनि जे वालिदैन खे मुबारक हुजे जो अल्लाह ताला उन्हनि खे हेड़ी अजीम नेमत नसीब फरमाई जो उन्हनि जूं न्याणियूं कुरान करीम जूं हाफ़िज़ थियूं। ऐं उन खां पोइ मुबारकबाद हुजे उस्ताद हाफ़िज़ मौलाना लियाकत अली सिकंदरी साहब के जंहिं मेहनत करे इन न्याणियुनि खे अदड़ियुनि खे पढ़ायो उनखे भी लख लख मुबारक। पर रुगी उन्हनि खे न तव्हां सभिनी खे मुबारक हुजे जो असां जूं ए न्याणियूं अदड़ियूं कुरान करीम जूं हाफ़िज़ थियूं। त इहा अल्लाह ताला जी रहमत रुगो उन्हनि जे घरनि ताईं महदूद न आहे बल्कि कुरान करीम जूं इन हिफ़्ज़ जूं बरकतूं आड़े पाड़े वारनि सभिनी ते नाज़िल थियूं। एडी अजीम दौलत कुरान करीम अल्लाह ताला जो कलाम लारे वफी जंहिंमें शक जी का भी गुंजाइश नाहे। हुदल लिल मुत्तक़ीन मुत्तक़ी ऐं परहेज़गार माण्हुनि जे लाइ हिदायत आहे। तव्हां असां वटि अल्लाह ताला जी केॾी अजीम नेमत मौजूद आहे। ओहो ज़मानो भलो हो, ओहे माण्हू भला हा जिन हुजूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जा मौजज़ा पंहिंजनि अखियुनि सां ॾिठा। उन्हनि ॾिठो त वण पंहिंजूं पाणू पटे करे पाण ज़मीन तां छॾाए करे अची अल्लाह जे रसूल जे बारगाह में हाज़िर थियो ऐं सलातो सलाम अर्ज़ कई पढ़ियई। साहबिन इहो अखियुनि सां मुशाहिदो कयो, कननि सां सलात ॿुधी, केॾा न भागन वारा चइबा। उन्हनि अबू जहल जे हथ में पथरियुनि खे कलमो पढ़ंदे ॿुधो ऐं ॾिठो, केॾा न भागन वारा। चंड के बाद थींदे उन्हनि ॾिठो अल्लाह जे रसूल जो मौजज़ो, केॾा न भागन वारा। मुंहिंजा अज़ीज़ दोस्त, तव्हां असांजो ईमान आहे मौजज़नि ते त अल्लाह जे रसूल जा जेके मौजज़ा आहिनि उहे बरहक आहिनि। असांजो ईमान आहे असां मौजज़ा ॿुधा आहिनि, ॾिठा कोन्हनि। जिन ॾिठो आहे उहे मौजज़ा केॾा न खुश नसीब आहे। ज़मानो उहो भलो हो, पर मुंहिंजा अज़ीज़ भाउ मुसलमान दोस्त, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो मौजज़ो अहिड़ो आहे जंहिं जी ज़ियारत तव्हां असां बि कयूं। ओ कुरान करीम हुजूर जो मौजज़ो, जंहिं कुरान करीम के अल्लाह ताला क़यामत ताईं बाक़ी रखियो आहे। अल्लाह
जे नबीअ जे इन मौजज़े खे असीं पढ़ूं बि था, उन जी ज़ियारत बि कयूं था। ऐं असांजे ॿिन्ही जहान जो वसीलो क़ुरान करीम। अल्लाहु अकबर कबीरा। तव्हांखे यादि आहे हींअर नफ़्सा नफ़्सी जो दौर थी वियो आहे। हाणे मां सम्झां थो इहो अमल घटिजी वियो आहे। जॾहिं बि का वबाई बीमारी या कई बीमारियूं पैदा थींदियूं त असांजा वॾड़ा बुज़ुर्ग क़ुरान करीम जो सहारो वठंदा। ॻोठ जा माण्हू सभु ऐलान थींदो हो, अचो असां क़ुरान करीम जे हेठां गुज़र कयूं त जीअं असां बीमारियुनि खां महफ़ूज़ रहूं। पोइ बजणा क़ुरान खे झले कपिड़े में बीहंदा हा, माण्हू सभु उन जे हेठां गुज़रंदा हा। छाजे करे क़ुरान करीम जो वसीलो वठंदा। ऐं अक़ीदो ईमान इहो हूंदो त इन जे हेठां गुज़रंदासूं। अल्लाह जे क़ुरान करीम जे न बरकत सां बीमारियुनि खां हिफ़ाज़त में रहंदासूं। माल में बीमारी पैदा थींदी त माल खे बि उन जे हेठां गुज़ारींदा हा। अलाए छो इहो अमल हाणे ख़तम थींदो वञे थो। माण्हू छिरकजी विया आहिनि। अलाए छा अहिड़ा फितना पैदा थियनि, ही बि शिरक, ही बि बिदअत, ही बि शिरक। अलाए ॻाल्हियूं ॿुधी ॿुधी करे माण्हू इनखे बि शिरक चई ऐं छॾे ॾिनो। अलाए छा न। मुंहिंजा अज़ीज़ दोस्त, क़ुरान करीम ॿिन्ही जहान जो वसीलो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे ज़िंदगीअ जा आख़िरी ॾिहाड़ा। हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सहाबनि खे फरमायो त मुंहिंजा सहाबियो, मुंहिंजा उम्मतियो, मां तव्हां खां मोकिलण वारो आहियां। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। अल्लाहु अकबर। लौ कानत दुनिया तदूमु लिवाहिदिन लकान रसूलुल्लाह फीहा मुखल्लदा। जेकॾहिं दुनिया में को माण्हू हमेशह रहे हा त पोइ अल्लाह जो रसूल रहे हा। कंहिंखे रहणो न आहे। हर कंहिंखे मुख़्तसर वक़्त जे लाइ इंसान आयो आहे ऐं हर कंहिंखे उहा पंहिंजी ज़िंदगी वक़्त मुक़रर पूरो करे ऐं उनखे क़ब्र जो महिमान थियणो आहे। हिते इन ज़िंदगी इन जान में रहण लाइ कोन आया आहियूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पाण खे दुनिया में ईअं सम्झ ॼण त तूं मुसाफ़िर आहीं। मुसाफ़िर माण्हू जेको सफ़र ते हुजे उहो पंहिंजे लाइ एतिरो एतमाम न कंदो आहे। उनखे मंज़िल जो फ़िक्र हूंदो आहे त मां मंज़िल ते पुॼां। हे सफ़र आहे। मंज़िल इंसान जी पहिरीं मंज़िल क़ब्र आहे। ऐं अन्नासु नियामुन इज़ा मातू इंतबहू। हकीकत इहा त ही ज़िंदगी जेका आहे जंहिंखे पाण ज़िंदगी चऊं था, अल्लाह वारनि फरमायो त ईअं सम्झो त ही ज़िंदगी न आहे। अन्नासु नियामुन, ही निंड जो हिकिड़ो नशो आहे। इज़ा मातू इंतबहू, जॾहिं इंसान मरी वेंदो आहे न पोइ इंसान सुजाग थींदो आहे। मरण खां पोइ हर शइ अखियुनि जे अॻियां सभु अमल अची वेंदा आहिनि। ओ नंढे हूंदे खां वठी जवानी ताईं, जवानी खां वठी पीरी ताईं जेके बि सभु अमल कया ओ कंप्यूटर वांगुरु ओ स्क्रीन ते सभु साम्हूं अची वेंदा। हाणे ओ अमल हूंदो, ओ इंसान हूंदो जेके उन अमल कया उन हिसाब सां उनखे अॻिते मोह ॾियणो। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां अव्हां खां मोकिलण वारो आहियां, पर मुंहिंजा उम्मतियो ॿुधी छॾियो, ॿ शयूं तव्हां वटि छॾियो थो वञा, उन्हनि खे मज़बूती सां वठो। फरमायो, हिकु मुंहिंजो अहले बैत,
मुझे अहले बैत सां प्यार कयो, उन्हनि जी इज्जत कयो, उन्हनि जो अदब एहतराम कयो। ऐं ॿियो किताबुल्लाह, अल्लाह जो पाक किताब कुरान करीम अमा वटि छॾियो थो वञा। जेसी ताईं इन्हनि खे इन कुरान करीम खे मज़बूती सां वठंदव कॾहिं बि गुमराह न थींदव। एॾी अज़ीम नेमत तव्हां असांजे ॿिन्ही जहाननि जो वसीलो कुरान करीम, केॾो न खुश नसीब आयो उहो इंसान जंहिंजे सीने में कुरान करीम जा 30 सिपारा महफूज आहिनि। अल्लाहु अकबर, बल हुवा कुरान मजीद फी लौह महफूज। बुजुर्गन फरमायो जंहिंजे सीने में न कुरान जा 30 सिपारा महफूज आहिनि, उन जो सीनो न बल्कि लोहे महफूज आहे। जो कुरान पूरो कुरान जे बाने जे इंसान याद कयो, उन जो सीनो लोहे महफूज आहे। अल्लाह अकबर। कुरान करीम जे पढ़ण वारे जी फजीलत, पढ़ाईंदड़ जी फजीलत पंहिंजी जाइ ते कुरान करीम एडी बरकत वारी शय आहे जो जंहिं कुरान करीम जो अदब भी कयो न, उहो भी बख्श। हजरत बिशर हाफी रहमतुल्लाह अलैहि, बिशर हाफी एकड़ो शख्स हो ऐं हमेशा शराब जे नशे में मस्त हूंदो, शराबी हो। शराब अल्लाह ताला हराम कयो आहे, पर बहरहाल वो गाफिल इंसान हो, शराबी हो, शराब जे नशे में रहंदो हो। हिकड़े ॾींहुं इन शराब जे नशे में मस्त वियो पे, ॾिठई कंहिं पन्ने जे टुकरीअ ते लिखियल हो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हुयो त नशे में, पर जो नजर पे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम थे, उनके खई। मिट्टी लगल हुई उन पन्ने के, उनके साफ कई। साफ करे खणी आयो घर, उनके चुम्मी, अखियुनि ते रखी चुम्मी। अल्लाह जो नालो हेठ पियो आहे। मुझे अजीज दोस्त, तव्हां असां वटि ॾिसंदा आहियूं अखबारनि में छा छा न हूंदो आहे। अल्लाह जो नालो लिखियल न हूंदो आहे, भले ॿियो न हुजे, हूं त कुरान करीम जूं आयतुनि जो तर्जुमो भी लिखियल आहे, पर ॿियो न। इन हे जेके असांजे मुसलमाननि जा नाला त उनमें हूंदा आहिनि न, हबीबुल्लाह नालो उनमें हूंदो, मोहम्मद करीम हूंदो, अब्दुल रसूल हूंदो, ए नाला हूंदा न, अब्दुल रहमान हूंदो, अल्लाह जो नालो हूंदो। इन्हनि जो अदब कयो। असां मां ही बरकत छो निकिरी वई आहे? असां छो परेशान आहियूं? असां मां अदब निकिरी वियो आहे। ए अखबारूं लताड़बियूं आहिनि, माण्हू उनखे वो ज़मानो भी तव्हां ॾिठो, माण्हू असांजा दुकानदार मुसलमान ए अखबारूं शैन खपाइण में इस्तेमाल कोन कंदा हा, छाजे करे? अदब जे करे। अॼु उहे सभु अखबारूं दुकानदार इस्तेमाल कनि था, उनमें शयूं पकोड़ा माण्हुनि खे ॾियनि था, जिन अखबारनि में अल्लाह जो, अल्लाह जे रसूल जो नालो लिखियल आहे। पोइ जॾहिं अहिड़ी बेदबी हिन मुआशरे में ईंदी त पोइ अज़ाब नाज़िल न थींदा त पोइ छा थींदो? बरकत ख़त्म न थींदी त ॿियो छा थींदो? हे फसलुनि मां बरकत ऐं हे बोड जो अज़ाब, हे माकड़नि जो अज़ाब, हे बीमारियुनि जो अज़ाब, इहो असांजे अमलनि जी शामत आहे। असांजा अमल अहिड़ा थी विया आहिनि। बहरहाल अदब करणु घुरिजे। ए जेके भी अखबारूं लिखियल आहिनि, जेके किताब आहिनि,
जिथे भी ॾिसो उन जो अदब कयो। बिशर हाफ़ी उन पन्ने के खणी करे अखियुनि ते चुमी साफ़ करे खुशबू हणी ऐं घर में मथाई जाइ ते रखी छॾी। शराबी हो, सभिनी ख़बर, गुनाहगार, निमाज़ खां परे, उन खां परे। हिकिड़ो अल्लाह वारो सुबुह जो सवेर माण्हू ॾिठो त बिशर हाफ़ी जे दरवाज़े ते बीठो। माण्हू सब परेशान थी विया। सभिनी खे ख़बर हुई थी त अल्लाह वारो आहे ऐं बिशर हाफ़ी जी ख़बर हुई त ही बेदीना शराबी आहे। अल्लाह वारो हिते कीअं बीठो आहे? माण्हू परेशान। उन अल्लाह वारे अंदर चवर आयो त आऊं बिशर हाफ़ी ॾे हिकिड़ो पैगाम खणी आयो आहियां, मूंखे उन सां मिलायो। माण्हू ने बिशर हाफ़ी खे ॿुधायो त फिलाणो वक्त जो वली तुंहिंजे दरवाज़े ते बीठो आयो। उन अल्लाह वारे सां मिलियो। तॾहिं उन अल्लाह वारे उनखे ॿुधायो त मूंखे अल्लाह ताला जे तरफ़ां इल्का थियो आहे, मूंखे रात अल्लाह जे तरफ़ां इल्का थियो आहे। वञ बिशर हाफ़ी के मुबारक दे त असां तोखे बख्श करे छॾियो, गुनाहगारनि मां तोखे कढी करे वलियनि जे लिस्ट में तुंहिंजो नालो लिखी छॾियो। ओ बिशर हाफ़ी तौबह ताइब थियो ऐं पोइ ओए शराब ओए गुनाह सब छॾे ॾिनी। अल्लाह जो ज़ाकिर बानो, इबादत गुज़ार बानो बणिजी वियो। न रुॻी इबादत गुज़ार पर वक्त जो वली थी। ऐं पोइ उन बिशर नालो अथसि। हाफ़ी जी माना आहे पहिरें उघाड़ो। हाफ़ी अरबी लफ़्ज़ आहे, इन जी माना पहिरें उघाड़ो। पोइ उन पूरी जिंदगी जुती न पाती त मता मुंहिंजो जूतो के पन्ने अहिड़े ते अचे जंहिंते अल्लाह जो नालो लिखियल हुजे, जंहिंते बिस्मिल्लाह लिखियल हुजे। इन अदब जे करे पूरी जिंदगी उन जुती न पाती। हुन कुरान करीम जो अदब कयो। अदब में जुती न पाईंदो हो। बिशर हाफ़ी जे ॻोठ में रहंदो, जे इलाइक़े में रहंदो हो, अल्लाह ताला के उन जो अमल एडो पसंद आयो जो तवा मालदार मानू आयो, जने तवा ढगिन के मेहन के छोड़ींदा आयो न, बाहर जने यो माल निकरंदो आए, उन जी आदत आ त रस्ते ते माल छेड़ा लाई। आदत आ जानवर जी। अल्लाह ताला जे उन बाने तौबा ताइब थी उन अदब में जुती पाइण छॾे ॾिनी। जुती न पाईंदो हो ॻोठ में त माल जी त आदत आ न त छेड़ा लाए। अल्लाह ताला अहिड़ो इंतजाम फरमायो जो कंहिं जानवर के रस्ते ते छेड़े लाइण जो इज़्ज़त न हूंदो। ॻोठ जो को भी जानवर रस्ते ते छेड़ न लाईंदो, मता अल्लाह वारे ओ छेड़ो उन जे पेर में। उन कुरान करीम जो अदब कयो अल्लाह ताला, वरी उन जी एतरी इज्जत कराई, ॻोठ जो को भी जानवर रस्ते ते छेड़ न लाईंदो। यो मकाम ऐं मर्तबो उनके किथां मिलियो? रुगी कुरान करीम जे अदब जे त जेको कुरान करीम जो अदब करे उहो वक्त जो वली थी सके थो। जेके न कुरान करीम जा 3 सिपारा याद होजन, केडो न अल्लाह वटि उन जो दर्जो मकाम ऐं मर्तबो आहे। सैयदना मूसा अलैहिस्सलाम हिकड़े कब्र वटां गुज़रियो, ॾिठई त कब्र वारे के अज़ाब थी रहियो आहे। अल्लाह जे नबी जी इहा नज़र आहे। पाण ज़मीन ते घुमो था, कब्रस्तान ते वेंदा आहियूं, पाण के ख़बर न आहे त पंहिंजे माइटनि सां छा थी रहियो आहे, कब्र वारनि सां छा थी रहियो आहे, असां ख़बर न आहे। पर अल्लाह जे नबी जी नज़र, अल्लाह अकबर, अल्लाह जे नबी जी नज़र आहे। ऐं ज़मीन ते हले थो त ज़मीन जे अंदर
कबर वारे सां जेको थी रहियो आहे पंहिंजे अखियुनि सां ॾिसे थो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो कमाल आहे त हुजूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जेको सभिनी रसूलनि जो सरदार आहे उन जे इल्म जो छा मक़ाम हूंदो। मां अर्ज़ कंदो हलां त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इल्म त अलाए छा हो। दुनिया जे मा कान व मा यकून जेकी कुछ थी वियो आहे, जेकी कुछ क़यामत ताईं उन खां पोइ थींदो, सब इल्म अल्लाह ताला हुजूर खे अता करे छॾियो। हुजूर जो इल्म फ़इन्न मिन जूदिक दुनिया व दर्रतहा फ़इन्न मिन जूदिक दुनिया व दर्रतहा व मिन उलूमिका इल्मल लौहि वल कलमी। अल्लाह वारो फरमाए थो त फ़इन्न मिन जूदिका दुनिया व दर्रतहा, दुनिया ही जेकी कुछ दुनिया में नेमतूं आहिनि सब ऐ महबूब तुंहिंजी सखावत जो नतीजो। व मिन उलूमिका इल्मल लौहि वल कलम, ऐं लोहे महफूज जो जेको इल्म आहे न उहो भी तुंहिंजे इल्म जो हिकिड़ो ज़रो आहे, तुंहिंजो इल्म उन खां बि मथे। अल्लाह अकबर कबीरा। हुजूर जो इल्म त अलाए छा आहे, पर हुजूर जो शान इहो आहे त हुजूर जे सवारीअ ते सवार थियनि, अल्लाह उनखे उन जानवर खे भी उहा नजर अता फरमाई। उन जानवर भी ॾिठो त कबर में छा थी रहियो। हुजूर न, हुजूर जे सवारीअ ते सवार आहिनि। हदीस शरीफ आहे हुजूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम हिकड़े खचर ते सवार हा, के बिन कबरनि वटां गुज़रिया त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन सवारीअ जो जेको जानवर आहे उन ट्राह खाधई। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उतां उन जानवर तां लही साहबनि खे हुकुम फरमायो त खजीअ जी छड़ी पटे अचो। पाण उनखे ॿ अध कयूं, हिकिड़ो अध हिकिड़ी कबर ते रखियो, ॿियो अध ॿी कबर ते रखियो। साहबनि अर्ज़ कयो, रसूल ही छा माजरा आहे? पाण फरमायो हिन कबर वारनि खे अज़ाब थी रहियो। उन जानवर ट्राह छाजे करे खाधो? जानवर उन कबर जे अंदर जेको कबर वारनि जे मथां अज़ाब थी रहियो, उन अज़ाब खे उन रसूलुल्लाह जे सवारी जानवर उन अज़ाब जो मुशाहिदो कयो, ॾिठी, तॾहिं उन ट्राह। हे हुजूर जे जंहिं सवारीअ ते सवार थियनि, अल्लाह उनखे भी उहा नज़र अता फरमाई त ज़मीन में छा थी रहियो आहे, कबर में छा थी रहियो आहे। हुजूर जो इल्म छा आहे ऐं ॿुधायां। हुजूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम साहबनि खे फरमायो त हिन ॿिन कबरनि खे अज़ाब थी रहियो आहे। हुजूर खे त अल्लाह इहो इल्म भी अता फरमायो त इन्हनि खे अज़ाब भी थी रहियो आहे, पर कहिड़े गुनाह जे करे उहो भी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो। पाण फरमायो हिकिड़े खे इन जे करे अज़ाब थी रहियो आहे जो ही चुगलखोरी, माण्हू जी आदत आहे चुगलखोरी। हुन जी ॻाल्हि हुन ताईं कूड़ियूं सूड़ियूं ख़बरूं करे माण्हू विढ़ाए, मुसलमान में नफ़रत विझी, भाइरनि में नफ़रत विझी। खबरदार, अल्लाह जे रसूल फरमायो त चुगलखोर कबर में सड़न। फरमायो त चुगलखोर चुगलखोरी कंदो ऐं ॿियो पेशाब खां परहेज़ न कंदो, उन जे करे उनखे अज़ाब थी। पेशाब खां परहेज़ न कंदो,
इस्तंजो न कंदो हो, वट न पचाईंदो, इस्तंजो न कंदो हो, बस पेशाब कई जानवर वांगुर बस उथी हलियो, पेशाब का परहेज न कंदो हो, उन पेशाब का परहेज न करण जे करे इनके अजाब थी। या रसूल अल्लाह ही तारियूं रखियो, पाण फरमायो जेस ताईं ये सायूं हूंदियूं न इनन में ये जेस ताईं ये टारी साईया अल्लाह जो जिक्र कंदी तो उन कब्र वारन जे मथा अजाब हल। ए हुजूर जो इल्म, हुजूर जे जे सवारी दे सवार थियन उन जो इल्म मु अर्ज पे कयो अल्लाह जे नबी हज़रत मूसा अलैहि सलाम कब्र वटां गुजरे उनके अजाब थी रहियो। कच मुद्दत का पो वरी अल्लाह जे नबी जो उतां गुजर थियो, ॾिठई त सुभान अल्लाह ओ कब्र वारो जंहिंखे अॻ में अज़ाब थी रहियो हो अॼु उन कब्र अॼु ओ कब्र वारो जन्नत जे बागन में टहले पियो घुमे। हुजूर फरमायो कब्र या जहन्नम जे खडन मां हिकड़ी खड आहे या जन्नत जे बागन मां हिक बाग आहे। हिकड़ी गाल थी या जहन्नम जी खड या जन्नत जो बाग। मुसलमान अमल अहिड़ा कर जरा तू कब्र में वञी न त कब्र में तुझे लाए बहारी हुजे, कब्र तुझी जन्नत जो बाग। बहरहाल सैयदना मूसा अलैहि सलाम यो ॾिसी करे अल्लाह के अर्ज़ कयो इलाहुल आलमीन मां हितां अॻ में गुज़रियम इनके अज़ाब थी रहियो, हाणे ही जन्नत जे बागन में घुमे पियो फिरे पियो। अल्लाह ताला फरमायो त ऐ मूसा अलैहि सलाम ही शख्स गुनाहगार हो, गुनाहन जे करे इनके अज़ाब थी रहियो। ही जन जान छॾे पियो त हिन जी घरवारीअ खे हमल हो, पो उनखे पुट ॼाओ, ओ जवान थियो, पो उनजी वालिदा उनखे मदरसे में कलाम पाक पढ़ण लाइ छॾे ॾिनो ऐं उन जेॾी महिल बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम शुरू कयो त मूं रब फ़ैसिलो कयो त जंहिंजो बचड़ो ज़मीन ते मुंहिंजो नालो वठे मां उन जे पीउ खे कब्र में अज़ाब कयां, इहो मुंहिंजे शान जे लाइक़ न आहे, तंहिंजे करे मूं उनखे बख़्श कयो। ऐं उहो कलाम जेको उन पढ़ियो उन जे पुट यकीनन कुरान करीम कोन हो, ॿियो किताब हो, पर कुरान करीम जेको सभिनी किताबनि जो सरदार आहे, जंहिंजो बचड़ो ज़मीन ते कुरान करीम पढ़ंदो रहे त यकीन ॼाण त वालिदैन जे लाइ इहो वॾो एज़ाज़ आहे ऐं बख़्शिश जो, नजात जो, छोटकारे जो ज़रियो। बचन के भली दुनियावी तालीम पढ़ायो, इनकार कोने। दुनियावी तालीम छाजे लाइ? दौलत कमाइण जे लाइ, माण्हू जिंदगी सुख सां गुज़ारे, पर हींअर त ज़ालिमन अहिड़ो हुकुमरान कम कयो आहे त माण्हू खे नौकरी बि ग़रीबन खे नथी मिले, मेरिट ते कान थी मिले, जेको ॾोकड़ ई पैसो ॾे उनखे हींअर मन नौकरी जो बि आसरो कोन्हे को। बहरहाल तंहिंजे करे पढ़ो बि, पर उन सां गॾु हुनर सिखो त जीअं तव्हांजो गुज़र सफ़र सुठो थिए, नौकरी जो आसरो ई न कयो। बहरहाल त दुनियावी तालीम छाजे लाइ हासिल कई वेंदी आहे? सुख जे लाइ, दुनियावी सुख लाइ, पर दीनी तालीम इन जे लाइ, कुरान पाक जी तालीम इन जे लाइ हासिल कई वेंदी आहे त जी अल्लाह राज़ी थे, अल्लाह जो रसूल राज़ी थे ऐं आखिरत ऐं कब्र जी मंज़िल आसान थे, आखिरत में आसानी थे, छोटकारो बख़्शिश। हुजूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो इंसान जॾहिं मरी वेंदो आहे न उन जे अमलन जो सिलसिलो बंदि थी वेंदो आहे। बस जेके अमल कई उहे खणी वेंदो, हाणे अमल करण जो उन में अमल करण जो सिलसिलो बंदि, जेके अमल कई उहे फबंद। पर पाण फरमायो त न जेकॾहिं इंसान मोमिन मुसलमान को अहिड़ो कम दुनिया में करे वञे, सदको जारिया, टे शयूं पाण फरमायो मरण खां पोइ बि कब्र में उनखे सवाब मिलंदो रहंदो।
पाण फरमायो करो सदको जारी। सदको जारी अच्छा है, मुसाफिर खानो ठाराई, मुसाफिर कलाक अधु में वेही थदी छां में सुकून वठंदा, जेसी ते यो मुसाफिर खानो आहे ऐं मुसाफिर उते सुकून वठंदा, उनके कब्र में सवाब मिलंदो। नलको लगराई, उन नलके मां जेसी ते मानू पानी पींदा रहंदा, खल्क खुदा जी पानी पींदी रहंदी, तेसी ते कब्र में उनके सवाब मिलंदो। मस्जिद ठहराई, जेसी ते मस्जिद बाकिया मानू उन में नमाज पढ़ंदा रहंदा, उन कब्र वारे के ठाईंदड़ के कब्र में सवाब मिलंदो। फरमायो ओ इल्मी युंतफा बिही, या वरी दुनिया में उन इल्म पढ़ायो, कुरान पाक पढ़ायो, हदीस पढ़ाई, फिक़ह पढ़ाई, दीनी तालीम पढ़ाई, ही हलियो विंदो उन जा शागिर्द उन जो पढ़ायल इल्म ओए पढ़ंदा रहंदा ऐं ॿियनि ताईं पहुचाईंदा रहंदा ऐं ओए वरी ॿियनि ताईं पहुचाईंदा रहंदा। हिन जो इल्म जो सिलसिलो जेस ताईं पोइते हलंदो तेस ताईं हिन खे कब्र में सवाब मिलंदो। ऐं फरमायो त औ वलदिन सालिहिन यदू लहू, या पोया पंहिंजे लाइ साले औलाद छॾे वियो जेके उन जे लाइ दुआऊं घुरंदा, ओ कब्र में उनखे हिन जे दुआउनि जो सिलसिलो मिलंदो रहंदो, सवाब मिलंदो रहंदो। मुंहिंजा अजीज दोस्त, औलाद खे कुरान पाक पढ़ा, दीनी तालीम पढ़ा, त तू मरी वञी पोया तुंहिंजे लाइ ओए कुरान पढ़, तुंहिंजे लाइ बख्शिश जो ज़रियो थी वञे, सामान ठही वञे। हुजूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो हदीस शरीफ है, क़यामत जे ॾींहुं हिकड़ा शख्स हूंदा जे मथन ते नूरानी ताज रखिया वेंदा ऐं उन्हनि जी रोशनी सिज जी रोशनी खां वधीक हूंदी। माण्हू उन्हनि खे ॾिसी हैरत मां हिक ॿिए खां पुछंदा त ही केर आहिनि जिन खे अल्लाह ताला यो शान यो एजाज़ ॾिनो आहे। जवाब ईंदो, माण्हू समझंदा शायद हिके नबी आहिनि, हिके वली आहिनि, हिके रसूल आहिनि, हिके सिद्दीक़ या शहीद आहिनि। जवाब ईंदो, न इहे नबी आहिनि, न सिद्दीक़ आहिनि, न रसूल आहिनि, ही ओहे शख्स आहिनि जिन दुनिया में पंहिंजे बचड़े के कुरान करीम जो हाफिज ठाहियो। त जिन यो औलाद जो बचड़ो कुरान करीम जो हाफिज थे, उन जे वालिदैन जे लाइ इहा क़यामत जे ॾींहुं बिशारत ऐं नेमत हूंदी। केॾी न भली ॻाल्हि आहे। ही त वालिदैन खे इनाम आहे, उन कुरान जे पढ़ंदड़, उन जे मथां अमल कंदड़, उन जे लाइ कहिड़ो इनाम आहे। हदीस शरीफ हुजूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो, उनके हुकुम थींदो, ऐं मुंहिंजे कुरान जे पढ़ण वारा, कुरान सां मोहब्बत करण वारा, कुरान ते अमल करण वारा, कुरान करीम याद पढ़ंदो कर ऐं जन्नत जे तबकनि ते मंज़िलनि ते चढ़ंदो। कुरान करीम पढ़ंदो हल ऐं जन्नत जे मंज़िलनि ते चढ़ंदो हल मथे। जिथे तो आखिरी आयत खत्म कई, उहा तुंहिंजी मंज़िल, उहा तुंहिंजी जाइ। केॾी न वॾी अज़ीम नेमत आहे कुरान करीम। मुंहिंजा अज़ीज मुस्लमान भाउ, असां ॿियनि ॻाल्हियुनि में त रीस कंदा आहियूं। हुज़ूर फरमायो त असुल रीस इन्हनि ॻाल्हियुनि में कयो। कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में? पाण फरमायो त हिकु उन शख्स सां रीस कयो जंहिंखे अल्लाह ताला दौलत ॾिनी आहे ऐं उहो दौलत अल्लाह जे राह में ख़र्च करे थो। अवां रीस कयो छा त अल्लाह साईं मूंखे भी दौलत दे त मां भी इन वांगुर तुंहिंजे राह में, तुंहिंजी रज़ा में ख़र्च कयां। ऐं वरी उन सां रीस कयो जंहिंखे अल्लाह ताला कुरान करीम जी नेमत ॾिनी आहे,
सुबह शाम कुरान करीम जी तिलावत करे तो अमा भी रीस कयो तो मौला मुखे भी कुरान करीम जी दौलत नसीब कर त मां भी सुबह शाम तुझे कुरान जो लोलियो उन सारी सिकर जो बचड़ो कुरान करीम जो हाफिज थियो आहे मौला मुखे भी तौफीक दे त मां भी पांजे बचड़े के कुरान करीम जो हाफिज ठाहे मुझा अजीज दोस्त असा जे लाए या वडी खुशी जड़ी गाल आहे त असा जे कौम मा असा जे गोठ मा बा अतड़ियो हाफिज थियो आइन वडी या अल्लाह ताला जी करम नवाजिया मेहरबानिया वडी अल्लाह जी नेमत आई पेरियों पेरियों पांजे ने कबीले मा पांजे माइटन मा अल्लाह ताला या सादत मु फकीर के बख्शी इनमें मुझे वालिदैन जो दुआऊं मुझे उस्तादन जो दुआऊं आई मुझे मुर्शिद जी नजर थी या मेहरबानी थी आई पो माशाअल्लाह खोड़ सारा आलिम हाफिज थिया पर न्याणन में या सादत वरी अदा कलंदर बश अदा मोहम्मद कासिम के नसीब थी ते पेरियों पेरियों न्याणियों इनन जो हाफिज थी आई माशाअल्लाह अदा हाजी अली मुराद साहब जी न्याणी भी 20 सिपारा करना 20 सिपारा कर याद करे भैया अल्लाह कंदो तो वह बे हाफिज थी दुआ कयो अल्लाह ताला सबनी जी औलाद के सालेह करे सबनी जी औलाद के अल्लाह ताला या नेमत नसीब फरमाए आई असा दा पढ़ी हलिया व्यासू किथे पढ़ण पर जस हुजे शाबाश हुजे साईं हाफिज लियाकत अली के जे पांजे न गोठ में रही करे आई माशाअल्लाह गोठ जो न्याणियों पढ़ाई गोठ जा बार पढ़ाई सबनी गोठन में पढ़ाई दो आहे या अमा जे मथा या अल्लाह जी वडी करम नवाजी आई उनके जस हुजे शाबाश हुजे मुखे खबर आहे अमा उन जो केदो कदर कयो था कदरदान आयो कदर कयो था पर कदर जो हक अदा अन्या नथा कयो मां अमा के पारत कया थो त मेहरबानी करे इन जो कदर कयो अमा जा बचड़ा कुरान करीम पाक पढ़न था मुझा अजीज दोस्त माफ कजो ब्याजे के मानू असा जा मन कुरान शरीफ ई पढ़या ने ते बारन में उनन जे पढ़ाण में एक कुरान करीम जे हाफिज ए आलिम जे पढ़ाण में आसमान जमीन जो फर्क है सोने नमूने सा ए सही सही तवा जे बचन के कुरान पाक पढ़ाए रहयो आ ते जे करे उन जो कदर कयो ए उन के एड़ो त काबू कयो जो कदा भी हाफिज साहब यो सोच न त मां ही इलाको छले वरी बे पासे के बे मदरसे में उस्ताद थिया इन जो खिदमतू हाफिज साहब जो खिदमतू ए असा मानू बेकदर आया असा वट माशाअल्लाह हाफिज जी आलिमन जी फैक्ट्री आ ए हियर त अल्लाह ताला मेहरबानी कई पीसी सरदार जी मेहरबानी थी मने उन फैक्ट्री जो इंचार्ज जी आऊं आया असा की खबर आहे त मानू जेके असा जा तालिब इल्म हाफिज आलिम विंदा इन गोठन में उन जो मानू केतरो कदर कंदा है बियो न अनाज में हे कणक जो फसल ही रचण वारो आ तैयार थियण वारो आ उन में अवा अहद करे छलियो त अवा पांजे कणक मा एक एक बोरी जगन हाफिज साहब के नींदो न बोरी छा कीमत आ 3500 रुपया हियर घणी मथे आ दुआ के अल्लाह से बरकत रे जिन फसल लए गरीबन के व्यापारन जालिमन एड़ो कम करे छरियो आए जो जदी मल गरीब जो फसल लए तेरी मल अगी कोने गो ए हाने अल्लाह किथे वनी यो अग पोतो आए बहरहाल 3500 रुपया 4000 रुपया एकड़ी बोरी आए आई सजे साल में
हिकड़ी बोरी जेकॾहिं तव्हां हाफ़िज़ साहब खे ॾींदो त इहो तमामु घटि आहे, पोइ बि हक़ अदा न थींदो। तंहिंजे करे अव्हांखे पारत कयां थो हाफ़िज़ साहब जी ख़िदमत पघार जेका ॾींदा आहियो मुक़रर ॾियो ऐं उन में इज़ाफ़ो कयो ऐं फ़सुल में ज़रूर हाफ़िज़ साहब सां तव्हां ताउन कयो। अव्हां जा बचड़ा ई पढ़ाए थो ॻोठनि में, जेकॾहिं हाफ़िज़ साहब हलियो वञे न पोइ तव्हांखे क़द्र थींदो, पोइ अफ़सोस कंदो। तंहिंजे करे इहा वॾी नेमत अॼु जेकॾहिं अदा कलंदर बश अदा मोहम्मद कासिम जूं न्याणियूं हाफ़िज़ थियूं, समझो था त जेकॾहिं हाफ़िज़ साहब न हुजे हा किथां इहा दौलत नसीब थिए हा। तंहिंजे करे अव्हां पंहिंजे बचड़नि खे क़ुरान पाक पढ़ायो ऐं उन सां गॾोगॾु हाफ़िज़ साहब जो क़दुरु कयो, इन सां ताउन कयो। मुंहिंजा मुस्लमान भा अज़ीज़ दोस्त, इहा यकीनन अल्लाह ताला जे तरफ़ां वॾी महिरबानी आहे, वॾी गनीमत आहे, वॾी रहमत आहे। ऐं कोशिश कयूं असां सभु, असां में वॾी उमिरि जा माण्हू आहिनि मौजूद